प्रार्थना पाण चवायूं सौभाग्य में अचन नंढी प्रार्थना गड करायूं जेसि दीपरा गड प्रार्थना कयूं पण हाय लाल सबई चओ झूले धर्म जी कई रखवारी झूलेलाल सावल सुंदे अवतारी झूलेलाल ओ झूलेलाल अमर लाल उडेरो लाल हो धर्म जी कई रखवारी झूलेलाल सावल सुंदे अवतारी झूलेलाल जल में ठाइम तल में कायम जोत झूलण जी सदाई कायम सिकवारन जा सगड़ा बुधे थो सिकवारन जा सगड़ा बुधे सत जी बेड़ी तारी झूलेलाल सत जी बेड़ी तारी झूलेलाल ओ धर्म जी के रखवारी झूलेलाल सावल सिंध अवतारी झूलेलाल पानी मां पैदा थी आयो दरिया मां पैदा थी आयो झूलण सभ जो कष्ट मिटायो लालण सभ जो कष्ट मिटायो मृख शाह के रंगड़ो ॾेखारे मृख शाह हिन जीव जो बचाव अगे झूने ज़माने में घी जी मालिश कंदा हुआसीं हाणे धीरे धीरे पाण जागी भी नथा सकूं पे सभिनी जूं तबियतूं बेड़ियूं आहिनि इन करे हीअ शइ असांजे लाइ वधीक उपयोगी आहे खपे बि तमामु सुठो आहे जिन खे हीअ आइडिया आयो ऐं जिन उनखे आइडिया खे पूरो कयो साकार कयो उन्हनि खे बि पाण शाबाशी ॾींदासीं वाधायूं त हाणे कोन ॾींदासीं छो आहे मरण जी शइ जीअं माण्हू कंहिंखे शुभेच्छा ॾींदव भॻवान करे तूं वधी विझी तीअं हिन खे पाण कोन चवंदासीं भॻवान करे तूं वधी विझी ऊंधो थिए हक़ीक़ती भॻवान करे घटिजे उहो घटि उपयोग थिए अहिड़ियूं पाण शुभकामनाऊं ॾींदासीं पर शेवा जो कार्य आहे ऐं जिन दाताउनि पैसा ॾिना आहिनि जेके हाणे शेवा कंदा उन्हनि खे बि शाबाशी ॾिबी पर घणा दफ़ा छा थींदो आहे पाण शुरूआति सुठी कंदा आहियूं ज़ोर शोर सां पोइ पछाड़ी थकिजी पवंदा आहियूं कंहिं बि प्रसंग में ॾिसंदा न शादीअ में शुरूआति में धमाल हूंदी पर पोइ पछाड़ी पाण थकिजी पवंदा आहियूं कंहिं बि प्रसंग में शेवादारी पछाड़ी भॼी वेंदा घर जा धणी थकिजी पवंदा आहिनि त मुंहिंजी शेवादारियुनि खे ख़ासि इहा हिकिड़ी सलाह आहे त हिन कम खे बरक़रार रखिजो हिन मां थकिजिजो न घणो मेंटेनेंस कोन्हे बाक़ी हिकिड़ो जेकॾहिं सतकर्म पाण कंदासीं त उहो सतकर्म में सहाय करण वारो मालिक आहे माण्हू जे रूप में सहाय कंदो मथां पैसनि जी बरसाति कोन मालिक वसाईंदो आहे पर कंहिं न कंहिं जे हथां ॾियारींदो आहे त तव्हांजो कार्य हलंदो रहंदो समाज खे उपयोगी शइ आहे ऐं उनखे मेंटेन कजो सुठे नमूने हलंदो पंहिंजा भाउर हिन शइ खे सुठे नमूने रखनि हलाइनि ऐं हिन जो उपयोग कनि अहिड़ी शुभेच्छा जिन ही कार्य कयो आहे तिन खे बि धन्यवाद आयो लाल सभई चओ हींअर जंहिं इहो पेटी ठाहिण में पाण खे सहयोग ॾिनो आहे फैब्रिकेटर तरीक़े जो जेको कमु कई आहे अहिड़ा इलियास भाई